जी बिल्कुलु हिन वक़्तु असीं शदालकोट जे ॻोठ वॾा सीलरा जे गवर्नमेंट मिडल गर्ल्स स्कूल में मौजूदु आहियूं। हिते जेका आहे तव्हां ॾिसी सघो था त शागिर्दियाणियूं जेके 6हीं 7हीं ऐं 8हीं जा जेके इम्तिहान ॾेई रहिया आहिनि उहे हिते हेठि पट ते वेही ॾेई रहिया आहिनि। हिते शागिर्दियाणियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन स्कूल में पाणी बिजली ऐं ॿियूं जेके सहूलियतूं आहिनि या न आहिनि हिते मौजूदु स्कूल इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा मां रिटन में भी ॾिनो आहे, वर्बली भी मां चयो आहे ऐं मां छा मतलब वज़ीर तालीम जो इहो जेको आहे सिर्फ़ु दावा ई आहे, बाक़ी अहिड़ो कुझु बि हिते कोन थियो आहे। हाणे बि जेकॾहिं चवनि था क्लस्टर में तव्हांजा पैसा आया आहिनि SMC जा, मां जॾहिं राब्तो कयो जे तव्हांखे पैसा न मिलंदा, बाबा मूंखे छो न मिलंदा, तव्हांजो SMC अकाउंट आहे, मुंहिंजो अकाउंट न आहे त मां तव्हांखे बार बार रिटन में ॾिनो आहे, मुंहिंजी हेल्प कयो, मुंहिंजे अकाउंट खोलाइण में मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो अकाउंट नथो खुले त उन्हनि छो न इनिशिएटिव वरितो आहे, वठंदा न उहे इनिशिएटिव अदा। ऐं वज़ीर तालीम सां इहा ई अर्ज़ु था कयूं हथ ॿधी त बाबा हिननि बच्चनि खे ॾिसो, सिर्फ़ु दावाऊं करणु, सिर्फ़ु ॻाल्हियूं करण जी हद ताईं न आहे। ही छोकिरियूं आहिनि, ॾिसो 15-16 सालनि जी हिन जी उमिरि आहे, ही तयारु थी साफ़ सुथरा कपिड़ा पाए अची ज़मीन ते वेठियूं आहिनि। छा पढ़ंदी सिंध वधंदी सिंध, हीअं सिंध वधंदी? हे हालति असांजी। असां इहो मुतालबो करण था चाहियूं त असांखे फर्नीचर ॾिनो वञे, बिजली ॾिनी वञे, असांखे पाणी ॾिनो वञे त जीअं असां सुख सां पढ़ी सघूं। असां बिलावल भुट्टो ऐं मीर नादर ख़ान खे इहो मुतालबो कयूं था त असांखे हर सहूलियत मुहैया कनि। मुतालबो इहो आहे त असांखे फर्नीचर ॾियनि, असां हेठि वेही पेपर था कयूं, ॾाढी मुश्किल सां पेपर था कयूं। बिलावल भुट्टो खे इहा अपील आहे त असांखे फर्नीचर ॾियनि ऐं गर्मियुनि में पखा बि ॾियनि। न पाणी जी सहूलियत आहे, न वॉशरूमनि जी सहूलियत आहे, न बिजली आहे।